वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य मिन बादी। सय्यिदना व मौलाना मुहम्मदनिल मुस्तफा व अला व अज़वाजिही व इत्रतिही अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस-साबिरीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व अहली बैतिही अजमईन। सुब्हानल्लाह। झेड़ो लाही यज़ीद झेड़ो लाही यज़ीद अली जे औलाद सां। झेड़ो लाही यज़ीद अली जे औलाद सां। न दसा न पसंदे ईद जेका हूंदी मीर हुसैन सां। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही जादू शहर के अंदर जामे मस्जिद अक़सा में
पैगाम इमाम आली मकाम जे नाले सां हिक अज़ीम शान ज़िक्र जी महफ़िल सजाई वई आहे, जंहिंमें अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तव्हां ऐं असां गुनाहगारनि खे चूंडे उन पंहिंजे पाक महफ़िल में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई। उन सुहिणे करीम रब जा जेतिरा बि शुक्राना अदा कयूं उहे थोरा आहिनि, हीअ नेमत अञा वधीक आहे। छो त दोस्त राति त गुज़रणी आहे, गुज़री वेंदी, वक़्तु कंहिंजो इंतज़ारु कोन कंदो आहे। ही जेके लम्हा अल्लाह जे ज़िक्र में, ख़ुदा जी यादि में, ख़ुदा जे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मोहब्बत में ऐं सदन जे बचड़नि जे निस्बत में जेके ही लम्हात गुज़रन पिया, मुंहिंजे ख़ुदा खे ॾाढा प्यारा आहिनि। सुभान अज़ीज़ दोस्तो, काफ़ी टाइम खां बाद दादू शहर में अचण थियो आहे। जलसा तो रोज़ थियनि पिया, अल्हम्दुलिल्लाह। मुजाहिद, उलमा, मुफ्ती, वॾा वॾा मुक़र्रर प्रोग्राम कनि पिया, थियनि पिया। अॼु अल्लाह ताला हिन फ़क़ीर खे बि हाज़िरी नसीब फरमाई आहे। दिलि चाहे थी त हस्बे मामूल खां थोरो हटी करे पैगाम इहो ई हूंदो, लेकिन थोरो चरन वांगुरु, मस्तन वांगुरु थोरो इश्क वारी नज़र सां हलूं। सुभान अल्लाह। चंद बुनियादी नुक्ता अर्ज़ कंदुमि, जिन ते तव्हां थोरो गौर कजो। इंशाअल्लाह ताला अल्लाह से कंदो त भलाई थींदी। आमीन। सब खां पहिरीं अज़ीज़ा ने मन इन हिकड़ नुक्ते ते गौर कयो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त मां हिकु मख़फ़ी ख़ज़ानो हुयुसि। छा हुयुसि? मख़फ़ी ख़ज़ानो, छुपियल ख़ज़ानो। पोइ मां अल्लाह पंहिंजे कुदरत में इरादो फरमायो त पाण खे ज़ाहिर कयां। जॾहिं पाण खे ज़ाहिर करणु चाहियुमि त पोइ पाण खे ज़ाहिर करण जे लाइ मां अल्लाह जेको इंतख़ाब कयो उहो इंसान ज़ात जो कयो। मख़फ़ी ख़ज़ानो हुयुसि, पंहिंजे पाण खे ज़ाहिर करणु चाहियुमि, ऐं जॾहिं ज़ाहिर करणु चाहियुमि त पोइ मां अल्लाह पंहिंजे कुदरत में फ़ैसिलो कयो त पाण खे जॾहिं ज़ाहिर कयां थो, छो त ख़ालिक़ आहियां, मालिक आहियां, मर्ज़ी मुंहिंजी आहे। ज़ाहिरा जेतिरी ताक़त हूंदी आहे, पावर बि त ओतिरो ई हूंदो आहे। बेशक बेशक। उन बेनियाज़ रब पंहिंजे लामहदूद पावर सां पंहिंजे पाण खे जॾहिं ज़ाहिर करण जो इरादो फरमायो त अल्लाह ताला इंसान जे हिन चेहरे खे मुंतख़िब फरमायो त बनाया इंसान थो, मक़सद कहिड़ो हो? पंहिंजे पाण खे ज़ाहिर करणु। यानी इन चेहरे इंसानीअ जे अंदर अगर को राज छुपायल आहे त उन जी ज़ात छुपायल आहे। इन करे कॾहिं कॾहिं त आशिक़नि बग़ैर कंहिं, छो त असां मौलवी डिॼंदासीं, फ़क़ीर डिॼंदासीं, मुफ्ती आशिक़ डिॼंदा न आहिनि। कॾहिं कॾहिं पंहिंजे मौज में चई छॾींदा आहिनि त अंत बहर दी ख़बर न काई, रंगी रंग बनाया, अल्लाह आदमी बनाया। आशिक़नि चई छॾियो, उनखे कंहिंजी परवाह न हुई त केरु फतवा कहिड़ी ॾींदो, केरु छा चवंदो।
छो त जंहिंजो कनेक्शन जंहिंसां हूंदो आहे उन याद उहो ई हूंदो आहे। जंहिंजो कनेक्शन डायरेक्ट वज़ीर आला सां हूंदो उहो हेठि ऑफिसर वीचारनि ॾे निहारींदो बि कोन, पर जंहिंजो अञा थोरो मथां हूंदो उहो सूबाई हुकूमत ॾे बि कोन निहारींदो। पर जंहिंजो कनेक्शन ज़ात ई उन सां हुजे उनखे जहिड़ी कहिड़ी परवाह आहे। चई छॾियो आशिक़नि त अंत बहरदी खबर न काई, रंगी रंग बनाया, रंगी रंग बनाया, पर अल्लाह आदमी बनाया। ज़ाहिर पाण खे कई मगर कहिड़ी सूरत में कई, जो हज़रत इंसान जी सूरत में वाज़े करे चई ऐं इंसान तुंहिंजो इंतखाब कयो अथमि। हाणे जॾहिं तूं ई मुंहिंजे लाइ प्यारो हुई त 18,000 मखलूक तुंहिंजे लाइ थो पैदा कयां, तोखे सिर्फ़ु पंहिंजे लाइ पैदा कयां। जेको प्यारो हूंदो आहे उन लाइ सभु कुझु कबो आहे। महबूब तोखे पंहिंजे लाइ थो पैदा कयां, तूं ॾाढो मूंखे प्यारो हुई, मौला मुंहिंजे लाइ कि तुंहिंजे लाइ हिन काइनात खे लॻाए थो छॾियां, तुंहिंजे लाइ हिन काइनात खे लॻाए थो छॾियां। इहो ई सबबु आहे। अॼु बि ॾिसो जेको उनजो आहे काइनात उनजी आहे, जेको उनजो न आहे मथे दर दर ते धिका कई। ॻाल्हि सम्झो, 18,000 मखलूक अल्लाह पैदा फरमाई कंहिंजे लाइ? इंसान जे लाइ। पर इंसान खे कंहिंजे लाइ? पंहिंजे लाइ। पंहिंजे लाइ मां मुराद छा आहे? जो पंहिंजी अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे उन मख़फ़ी राज़ खे ज़ाहिर फरमाए। इंसान त थियो, चेहरो त इंसानी थियो, इंसान में त मुशरिक बि आया, मजूसी बि आया, सभु आया त सभई, पर उन्हनि इंसाननि मां वरी मुंहिंजे रब चूंड फरमाई। अल्लाह ताला थोड़ो कुरान करीम में गौर कयो। अल्लाह फरमायो वत्तीन वज़ैतून, इंजीर जो कसम, ज़ैतून जो कसम, वतूर सीनीन, तूर सीना जबल जो कसम, वहादल बलदिल अमीन, इन अमन वारे शहर जो भी कसम। 4 कसम बेनियाज़र बखणी। 5 नंबर ते ऐलान फरमायो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। 5 नंबर ते काए नंबर ते वरी चओ काए नंबर ते 5 यादि कजा नंबर अथई 5। जेको 5 नंबर आहे न ॾाढो कम वारो आहे। जेको नंबर आहे न 5 हिन में वॾो राज़ आहे मुंहिंजे अल्लाह जी ज़ात बाबरकात जो। जेकॾहिं चवां त अल्लाह जो जेको इस्म ज़ात मालिक साईं जो उहो छा आहे? अल्लाह। अलिफ लाम लाम अलिफ हा। घणा हरफ अथसि? थोड़ो त ॻाल्हाए, थोड़ो त ॻाल्हाए। मालिक जी पंहिंजी कुदरत आहे। मां काॾे ॿिए पासे घणो न निकिरी वेंदुमि, छो त मौज़ू टिड़ी वेंदो त घणो टिड़ी वेंदो। अल्लाह जी ज़ात बाबरकात इंसान ज़ात जो इंतखाब फरमायो छाजे लाइ? पंहिंजे कुदरत खे ज़ाहिर करण जे लाइ। अल्लाह जी ज़ात बाबरकात मुंतखब फरमायो इंसान खे। उन इंसाननि मां वरी मुंहिंजे करीम रब कैटेगरियूं बनायूं। अल्लाह जी ज़ात बाबरकात उन तमाम इंसाननि मां अल्लाह जी ज़ात हिकु अहिड़नि इंसाननि खे जो मुंतखब फरमायो जंहिंखे अल्लाह इंसानी सूरत में अंबिया जे मक़ाम ते रखियो। सुभान अल्लाह। वक़्तु थोरो आहे, हलूं तकिड़ो। तमाम इंसाननि मां अल्लाह जी ज़ात मुंतखब फरमायो अंबिया जे जमायत खे। वरी तमाम अंबिया मां असल मक़सद के खुदा ज़ाहिर फरमाए। फरमायो ओ कायनात वारो
कायनात मां चूंडियम तमाम अंबिया के वरी तमाम अंबिया मां चूंडियम पंहिंजे महबूब के उन महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो अल्लाह जी ज़ात इंतखाब फरमायो। हाणे हिकड़े मिनट जे लाइ थोड़ो ज़हन ते ज़ोर ॾेई सोच, ओहो मुंहिंजो सुहिणो करीम रब जंहिं तमाम इंसानन मां हिक मुअज़्ज़िज़, हिक इंतहाई प्यारी, हिक इंतहाई पाकीज़ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जमायत तश्कील ता फरमाई। उन जमायत मां वरी अल्लाह हिक दाणे जो इंतखाब फरमायो। अंदाज़ो लगा त मुंहिंजे करीम रब खे इहा जमायत केॾी न प्यारी हूंदी, वरी उन जमायत जो जंहिंखे सरदार बनाई उहो मालिकन खे केॾो न प्यारो हूंदो। उन मुझे सुने करीम रब, उन मुझे सुने करीम रब पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के इमामुल अंबिया बनायो। हाणे थोड़ो ज़हन ते ज़ोर ॾिजां, ओ दादू शहर जे रहण वारा, अदब जी जगह आहे, मुंहिंजे मुर्शिदन करीमन जा प्यारा खलीफ़ा, ॾाढा दुनिया सां प्यार करण वारा साईं नेमतुल्लाह कुरैशी साहब असांजा मोहसिन वेठा आहिनि। डपु बि लॻे थो वॾनि नेकनि जे साम्हूं मूं जहिड़ो गुनहगार मथे वेही ॻाल्हाए, पर तव्हां दोस्तनि जो अर्ज़ खे हिते विहारियो त उम्मीद आहे त साईं जन माफ़ करण फरमाईंदा। अज़ीज़ दोस्तो तवज्जह कयो, उन मुंहिंजे सुहिणे करीम रब जे ज़ात बाबरकात आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं अंबिया पैदा फरमाया। अंबिया के मोकिलियो, मुख्तलिफ मुंहिंजा दोस्त क़ौमुनि ॾे मोकिलियो। उन्हनि अंबिया जे जमायत मां इमामुल अंबिया के अल्लाह सरदारुल अंबिया बनायो, इमामुल अंबिया बनायो। हाणे जवाब घुरण थो चाहियां, अंदाज़ो लॻाए पोइ जवाब ॾिजो, ज़हन खां पुछी जवाब ॾिजो। जेकी कुझु नेमतूं अल्लाह आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं अंबिया के अता फरमायूं, ॿुधायो त उहे तमाम अंबिया के अता कयल नेमतूं अल्लाह पंहिंजे महबूब खे अता कयूं या न कयूं? अल्हम्दुलिल्लाह सुभानअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। लेकिन सवाल जो जवाब ॻाल्हाईंदा हल। असल में तव्हांजो ॾोह कोन्हे, अॼुकल्ह इहो ॾाढो हिकिड़ो अजीब मुंहिंजा दोस्त वायुमंडल ठही वियो आहे। कंध हेठि लॻो पियो, ओबासी बि लॻे पिया, सुभानअल्लाह बसि सुभानअल्लाह चवणो सम्झणो कुझु कोन्हे। न मुंहिंजा दोस्त अज़ीज़, दौर जदीद सां गॾु हलो, दुनिया सां गॾु हलो। जेकॾहिं गॾु हलणु नथो अचे त हिकिड़ो दफ़ो हली आहे सॼा साईं जे दरबार ते सिख अची दुनिया सां गॾु कीअं हलिबो आहे। ख़ुदा जी ज़ात थी ॼाणे, इंशाअल्लाह ताला जल्द सम्झ में अची वेंदे त दुनिया सां गॾु कीअं हलिबो आहे। दुनिया सां गॾु हलणु सिख, ॻाल्हि ॿुध ऐं सम्झ। छो त दुनिया जा माण्हू फलाणा तो कोन चयो सुभानअल्लाह तो कोन चयो, दाद घुरी थोरी वठिबो आहे। दाद उहो आहे जंहिंखे ॾींदो आहे तंहिंजो खुटंदो ई कोन्हे। अज़ीज़ान मन तमाम अंबिया के मुझे करीम जेके नेमतूं अता फरमायूं, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿुधायो त उहे मुझे ख़ुदा पंहिंजे महबूब खे ॾिनियूं या न ॾिनियूं? ॻाल्हाए ॾिनियूं या? चओ त ईअं कीअं थो थी सघे? आशिक बि हुजे, बाअख्तियार भी हुजे, मालिक भी हुजे, ज़मीनन आसमानन जे खजानन जो खालिक भी हुजे, बानन खे दे महबूब खे न दे, ये कीअं थो थी सके? दुनिया जो भी दस्तूर आ, औलाद सब प्यारो हूंदो आ, मगर को दाणो सभिनी खां वधीक प्यारो हूंदो आ।
थींदो आहे न औलाद सभु मिठो हूंदो आहे मगर को दाणो अहिड़ो हूंदो आहे जेको सभिनी खां वधीक प्यारो हूंदो आहे दिलि चवंदी आहे त सभिनी सां प्यार कयां पर इहो अखरनि खां परे ई न थिए सुभान अल्लाह सचियो त इंसान इहो तुंहिंजे ज़हन में जेको फितरी अल्लाह ख़याल विधो आहे ख़ुदा तोखे ॿुधाइण थो चाहे त मां ख़ुदा पंहिंजे राज़ खे तुंहिंजे सूरत में ज़ाहिर कयो आहे जॾहिं तूं कमज़ोर थी करे ज़ईफ़ थी करे बेपहुच थी करे बेवसला चार थी करे पोइ बि चाहीं थो त मुंहिंजो महबूब ईअं हुजे जंहिं जहिड़ो कोई न हुजे त तुंहिंजो ख़ालिक छा चाहींदो तूं तो चाही त मुंहिंजे महबूब वटि उहो कुझु हुजे जो दुनिया जे महबूबनि वटि न हुजे ए कमज़ोर इंसान तूं मख़लूक थी करे एतिरो थो चाही इहो तुंहिंजो रब थो चए वस नाहे जेकॾहिं तूं ज़हन खे परवाज़ करई कंहिं अल्लाह जे कामिल वलीअ जे निगाह जे वर चढ़ी वञी त छो त अफ़लाक से लाई जाती है सीनों में छुपाई जाती है अरे इश्क़ो मोहब्बत की मैं हाथों से नहीं किताबों से नहीं जुबानों से नहीं नजरों से पिलाई जाती है कहीं कामिल जेवर चढ़ी वनी अहिड़ो तोखे हिकिड़ो ई धिको ॾेई छॾीन जो घर वेठे यार जा दीदार सुनो लतीफ़ सरकार केर सुनो लतीफ़ सरकार सुनो लतीफ़ वञन पिया चौक में को हमराह बीठो परेशान अल्लाह वारनि खां कंहिंजी परेशानी बर्दाश्त कोन थींदी आहे हे तुंहिंजी असांजी थ्यूरी आहे त ही फलाणे जो आहे ही फलाणे जो अल्लाह वारनि वटि इहो कोन हूंदो अथई ख़ुदा वारनि वटि मुंहिंजे मुस्तफ़ा जे कलमे वारे सां त प्यार कंदा आहिनि पर जेको हबीबनि जो कलमो न पढ़ंदो आहे न जेको परे परे ख़ुदा खां बि परे हूंदो आहे उन सां बि प्यार कंदा आहिनि त मन इहो बि वेझे थी मालिक जे क़रीब इहो ई सबब आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जे रात जेॾी महिल अहिड़े मंज़र खां गुज़र थियो हिकिड़ा माण्हू अल्लाह जे रहमत में टुबियूं हणी रहिया हुया तरी रहिया हुया जिब्राईल जी मुंहिंजा आका इहे केर आहिनि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही उहे शख़्स आहिनि जेके आधीअ जो थी करे अल्लाह जे मख़लूक लाइ दुआऊं घुरंदा आहिनि मुंहिंजो अल्लाह इन्हनि खे पंहिंजे रहमत में टुबियूं हणाए रहियो आहे केर जेके ॿियनि लाइ कंहिंजे लाइ गला गला कंहिंजे लाइ सॼी 24 कलाक वञी कंहिं ख़ुदा जी कामिल वलीअ वटि वेह दुआ ई दुआ हूंदी पर कंहिंजे लाइ केॾी महिल कहला केॾी महिल कहला केॾी महिल कहला सच आहे या न बेशक मुस्लमान सोच पंहिंजे खुश नसीबी ते नाज़ कर जो मुंहिंजे करीम रब तोखे पंहिंजे महबूब जे आशिकनि जी निस्बत ई रस्तो तोखे नसीब सुभान अल्लाह अर्ज़ पे कयूं सुहिणे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह तआला अलैहि चौक मां क्रॉस कयो बहराड़ी जो माहौल को हमरा परेशान बीठो बच्चा परेशान बीठो यार सुञाणे तो कोने पता यार केड़ो आ ची यार केड़ी गाल तो पुछी अब गाल त कर ची मुखे हबीब कोट वजणो आ सवारी जे इंतजार में काडे वजणो आ हबीब कोट बरी बरी काडे वजणो हबीब कोट वजणो आ सवारी जो इंतजार आ लतीफ़ सरकार बच्चा तो के हबीब कोट वजो हबीब चेबा दोस्त हबीब चेबो आ दोस्त के जी सादल लफ्ज़न में जी मुके पंहिंजे दोस्त जे गोठ वञणो आ सवारी जो इंतजार आ वाह सोहणा लतीफ़ पाण हथड़ो जी पर में बचा चओ भला थोड़ो अखड़न खे त बूट अखड़न खे बूटे ख्याल कई त इए के बूटियो त पटिया त सही पटे त महबूब मुस्तफा जे रोज़े अतहर जे साम्हूं हुई हिकड़े ही लोडे सा छा सा हिकड़े ही लोडे सा निहारे हो बेचारो को सादड़ो निहारे जी अरे ये मां काथे पहुची वियो लतीफ़ सरकार बस अब तो जो चयो त हबीब जे कोट ची न ही न मुझे हबीब जो कोट लतीफ़ सरकार
लतीफ़ सरकार वरी जो लोडड़ो दिनस त हमरा पांजे चौक ते पाण फरमायो मुझे हबीब जो कोट त हिया तुझे हबीब जो कोट केड़ो पांजो पाण जान मान तो सुभान अल्लाह सुना अल्लाह जा नेक बना जॾहिं ख़ुदा जे न कहीं भी कामिल जे दरबार में वञी जरा अदब सां वेहजां अदब सां वेहजां गोलड़ा भञी वेहजां उन निगाह जो इंतजार कजां जेॾी महिल न उहा निगाह आई छो त चइबो छा आहे औलिया अल्लाह वलीउल्लाह कंहिंजो दोस्त थो चमी अल्लाह जो गला गला कंहिंजो दोस्त थो अल्लाह जो ख़ुदा जी जॾहिं मींहुं वसंदो आहे रहमत वारो त ॾिसंदो आहे त हीअ वॾेरे जी बनी आहे हीअ नंढेरे जी बनी आहे ॾिसंदो आहे कॾहिं ईअं मींहुं कयो आहे त हीअ बेनिमाज़ीअ जी हीअ निमाज़ीअ जी आहे न रहमत ख़ुदा बंदी बहाना में जो ईंदी आहे त सभिनी खे बुड़को हलो कॾहिं चंड ईअं कयो आहे त बेनिमाज़ीअ जे घर में रोशनी न करे निमाज़ जे घर में रोशनी करे कॾहिं ईअं थियो आहे कॾहिं बि कोन थियो आहे मुंहिंजा दोस्त जेके उन सखीअ जा बेनियाज़ जा जेके दोस्त हूंदा आहिनि उन में बि सिफ़तूं उन रब जूं मौजूदु हूंदियूं सूरत इंसानी हूंदी आहे सिफ़तूं यार जूं हूंदियूं आहिनि ऐं इहा उन्हनि जी वॾी सिफ़त आहे त उनखे मख़लूक़ ख़ुदा सां छा हूंदो आहे प्यार हूंदो आहे मोटा पोइ ते ॾाढो मौजूद जुड़ी वियो अल्लाह ताला रहम फरमाए अज़ीज़ दोस्तो अर्ज़ करण पे चाहियूं त ईअं कीअं थो थी सघे त मुंहिंजो बेनियाज़ रब उहे पंहिंजूं नेमतूं जेके आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं तमाम अंबिया खे अता फरमाए ऐं पंहिंजे महबूब खे न ॾे चओ ईअं थी नथो सघे जेकी कुझु मुंहिंजे करीम रब तमाम अंबिया खे अता फरमायो उहो त तो असांजे महबूब मुस्तफ़ा खे अता फरमायो पर उहो कुझु बि अता फरमायो जेको अॻु में कंहिंखे कोन अता फरमायो उहो बि अता फरमायो जेको अॻु में कंहिंखे बि कोन अता फरमायो दिल खां पुछी ॾिस दिल क़बूल करे थी या न दिल खां पुछी छा थी दिल चवे दिल कबूल करे थी पोइ जेकॾहिं दिल कबूल करे थी त पोइ हे सवाल हिन सॼण साईं जे दरड़े जे ग़ुलाम जो ॿुधी पोइ जवाबु ॾे जॾहिं दिल कबूल कयो त तमाम अंबिया मां जंहिं नबीअ खे ख़ुदा जेके नेमतूं ॾिनियूं ईसा अलैहिस्सलाम खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ो दफ़ो बचपन में ॻाल्हाइण जी ख़ुदा हिमत ॾिनी मुंहिंजो मुस्तफ़ा बार बार पियो ॻाल्हाए ईसा अलैहिस्सलाम जी जल अमड़ जे मथां तुहमत लाहण लाइ पंहिंजी बिरादरीअ में उन जे मथां लॻल तुहमत खे बचाइण जे लाइ बचपन में ॻाल्हाए रहियो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा क़यामत ताईं अचण वारी उम्मत खे जहन्नम खां बचाइण लाइ ॻाल्हाए रहियो आहे मुझे करीम आका जो मकाम निरालो आहे मुझे करीम आका जो शान निरालो आहे अल्लाह जे ज़ात बाबरकात जेकॾहिं मूसा कलीमुल्लाह खे दुआऊं घुरण खां पोइ कोहे तूर ते घुराए रुगी कलाम सां नवाज़ियो आहे त आका इनामदार खे अर्शन खां मथे घुराए वन बाय वन दीदार सां नवाज़ियो आहे खड़ो नथो खुला छो त वक्त खां मोटी मूंखे पंहिंजे मौज़ू ते अचणो आहे साबित करण थो चाहियां त कंहिं अंबिया खे अल्लाह कहिड़ो मौजिज़ो ॾिनो कंहिंखे कहिड़ो मौजिज़ो ॾिनो इएं कीअं थो थी सघे अल्लाह ताला ईसा अलैहिस्सलाम जे हथनि में मौजिज़ो ॾे बगल में मौजिज़ो ॾे निगाह में मौजिज़ो ॾे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुअन खे ज़िंदह मूसा ईसा अलैहिस्सलाम पियो करे कोढ़ जे मरीज़नि खे चङो भलो ईसा अलैहिस्सलाम करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अखियुनि मां जे पेटां ॼमे नाबीनो उन्हनि खे अखियूं मुंहिंजो सुहिणो ईसा अलैहिस्सलाम पियो ॾे घरनि में जेको रखी आया हो उन सब जा हवाल ईसा अलैहिस्सलाम पियो ॾे जेकॾहिं यकीन न थिए त मां क़ुरान पढ़ण जे लाइ तयार आहियां अन्नी अख़्लुक़ु लकुम मिन अत्तीन
الحبيب كهيئة الطير فأنفخ فيه فيكون طيرا بإذن الله وأبرئ الأكمه والأبرص وأحيي الموتى بإذن الله وأنبئكم بما تأكلون وما تدخرون في بيوتكم آخر में दाबो भी नहीं चाहिए इन फी ज़ालिक लआयतन लकुम इन कुंतुम मुमिनीन जे ईमान अथवा गाल कंहिंजी चो ईसा अलैहि गाल कंहिंजी काल ईसा अलैहिस्सलाम जी अल्लाह आखिर में उन जा जेके अख्तियारात ॾिना ज़िक्र कंदे दाबो ॾेई छॾे जेकर ईमान अथव त मञो त सभु सचा हक़ीक़त में इशारो ईसा अलैहिस्सलाम ॾे ॻाल्हि महबूब मुस्तफ़ा जी हली रही आहे मुंहिंजो ख़ुदा फरमाए तूं अंदाज़ो कजां जॾहिं मां पंहिंजे सुहिणे ईसा खे एतिरो नवाज़ियो आहे त पंहिंजे महबूब खे छा छा था कयो लेकिन वरी बि मां पंहिंजे मक़सद ते मोटा मक़सद कहिड़ो आहे अल्लाह क़ुरान करीम में फरमायो वक़त्लहुमुल अंबिया बिग़ैर हक़ सवा कलाक में ॻाल्हि जेतिरी हले ॾुखारा न थीजो जे किसो कहाणी ॿुधणु चाहियो त मां हाणे ई शुरू कयां मूंखे किसो ॿुधाइणु अचे थो वो भी बुधाइण चाहिए जे चाहियो त ऐं जे चाहियो त न जे सिलसिले सां हलूं था पिया तीअं हलूं त ईअं हलूं जीअं हलूं था पिया तीअं हलूं हा ॿुध इश्क जूं ॻाल्हियूं ॿुध मोहबत जूं ॻाल्हियूं ॿुध छो त महबूब जी शान खे सम्झणु ईअं आसान कमु कोन्हे महबूब संदे शान खे सम्झणु त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणो त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणो त ॾुखियो आहे महबूब संदे मान खे सम्झणो त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणो त ॾुखियो आहे हर आयत क़ुरान में सुहिणे जी सना सुहिणे जी सना हर आयत क़ुरान में सुहिणे सोहणे जी सना पर अल्लाह जे क़ुरान खे सम्झणो त ॾुखियो आहे अल्लाह जे क़ुरान खे सम्झणो त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणो त ॾुखियो आहे हिन मोहबती मैदान खे सम्झणो त ॾुखियो आहे ॾिसंदा वया झुकंदा वया उहे असहाबी थी वया सहाबी केर थिया जन चूचरा कान कही ज़ुबान मां निकितो लबैक या रसूल अल्लाह ॾिसंदा वया झुकंदा वया असहाबी थी वया असहाबी थी वया असहाबी थी वया उन इश्क ऐं अंदाज़ खे सम्झणो त ॾुखियो आहे उन इश्क ऐं अंदाज़ खे सम्झणो त ॾुखियो आहे महबूब संदे मान खे सम्झणो त ॾुखियो आहे छो ख़ुदि पाण ख़ुदा बि त सॼण में असमायल सॼण में असमायल ख़ुदि पाण ख़ुदा बि त सॼण में असमायल सॼण में असमायल सॼण में असमायल हिन राज़ ऐं नियाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे हिन राज़ ऐं नियाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे अज़ीज़न मन जेकॾहिं चढ़ी आयो हा त ॻाल्हि करे पोइ थो अॻिते हलां हिकिड़े मिंट जे लाइ मूंखे ॿुधणु मूंखे ॿुध मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मस्जिद आहे कूफे जी कहिड़ी मस्जिद आहे कूफे जी ॻाल्हि ॻाल्हि कहिड़ी मस्जिद आहे कूफे जी कूफे जे मस्जिद में इमाम केरु आहे चओ अली मुर्तज़ा शेर सुभान अल्लाह ॻाल्हि ॻाल्हि केरु इमाम आहे सुहिणो
मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम मस्जिद कूफा में बैठो वाह मुझा सुना अली केरा एकड़े मिंट ला सोचे जवाब ॾिजां अली केरा जो जेला ताजदार मदीना फरमायो अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा सुभान अल्लाह जेला ताजदार मदीना फरमायो अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा मा इल्म जो शहर अली उन जो गला गला अली उन जो दरवाजो ॻाल्हाए रहियो आहे केर ॻाल्हाए रहियो आहे दरवाजो गला गला केर ॻाल्हाए रहियो आहे जो खामोश है तो दीन की पहचान अली है कर बोले तो लगता है कुरान अली है ओ शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जी जात कूफे जे मस्जिद में मौजूद सुने अलीउल मुर्तजा करमुल्लाह वजहुल करीम सामईन दे मुखातिब थी करे पान खिताब फरमायो सिलूनी सिलूनी टे दफा फरमायो सिलूनी अन इल्म जिब्राइल व मीकाइल अज पुख पुछो मां अली खां अज पुछो मां अली खां अज पुछो मां अली खां उन इल्म जे बारे में जंहिंजी जिब्राइल खे भी ख़बर नाहे त मीकाइल खे भी ख़बर नाहे केर फरमाए रहा चो शेर खुदा केर फरमाए रहा शेर खुदा केरा जो जेके मुझे मुस्तफा चयो त या अली अंत अखी फी दुनिया वल आखिरह सुभान अल्लाह ओ मुझे दिल पर अली तू मां मुस्तफा जो भाव है दुनिया में भी त आखिरत में भी उन सुने अली कूफे जे मस्जिद में ऐलान फरमायो मुझा दोस्त अली जियादो कुछ केर सुभान सुने अली जियादो कुछ केर सभई खामोश कह में हिम्मत कान हुई अचानक हिकड़ो खूबसूरत सुनो जवान उठी बीठो सुने अलीउल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम दे निहारे चे या अली छाचे या अली गला गला छाचे या अली ऐनल जिब्राइल फी हाज़ल वक्त सुभान अल्लाह ऐनल जिब्राइल फी हाज़ल वक्त ओ अली ओ सुना अली ये चमी तो तमा ओहो मुखा पुछो जेको जिब्राइल के मालूम न है मीकाइल के मालूम न है वो जरा मेहरबानी करे मुखे बुधायो त हिन वक्त जिब्राइल काथे आ सुभान अल्लाह हिन वक्त जिब्राइल काथेया मुझे सुने अलीउल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम नजर इला समा यमीन व शिमाल सुभान अल्लाह मुझे सुने हैदर करार उतर को निहारण शुरू कयो निहारी दे दखण तई पहुंची वया चैनी पासन दे निहारियो जिब्राइल नजर कोन आयो फरमायो मता जन्नत जे कह गुल जे खुशबू में लिखी वियो हुजे चैनी तरफ नजर कोन आयो केर नजर न आयो चो जिब्राइल सुम्मा इलल अर्द कज़ालिक बरी शेरे खुदा मुझा दोस्त अजीज बरी शेरे खुदा जमीन दे निहारण शुरू कयो छो त पहली नजर इला समा पहले आसमान सतन आसमान में निहारी जिब्राइल नजर कोन आयो यमीन व शिमाल बरी शिमाल मशरक मगरब जनूब दे निहारियो चैनी पास नजर कोन आयो चैनी तरफन में भी नजर कोन आयो सतनी आसमानन में भी नजर कोन आयो शेरे खुदा सुम्मा इलल अर्द कज़ालिक पर सतनी जमीन में निहारियो मता समुद्र जे किते तह में कह सिप बणजी बीठो हुजे हीरो बणजी बीठो हुजे मोती बणजी बीठो हुजे पाण ॾिठो त उते भी कोने को जॾहिं चैनी पासे शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम निहारियो जॾहिं मा वजत समावाति वल अर्द न जमीन में नजर आयो न आसमान में नजर आयो उन दे निहारे उन चो देख बर शेरे खुदा जिब्राइल
हिन वक्त काथे आ शेर खुदा चयो आसमानन में गोलियो मास सतनी आसमानन में नजर कोन आयो जन्नत में नजर कोन आयो जमीन ते गोलियो मास चैनी तरफन में गोलियो मास नजर कोन आयो सतनी जमीन में गोलियो मास नजर कोन आयो उन जवान च आखिर किथे त हूंदो शेर खुदा मुर्की जो अंत जिब्रील फकत तू ही जिब्रील है क्या फरमायो अंत जिब्रील तू ही जिब्रील है जो तो आसमानन ते भी नहीं जमीनन में भी नहीं जन्नत में भी नहीं मशरक में भी नहीं मगरिब में नहीं शुमाल में भी नहीं जुनूब में भी नहीं तो वो अली जे सामो नहीं वो काथे है सुभान अल्लाह इतनी देर ही जिब्राइल को केर जिब्राइल अल्लाह जे कुरान दे गौर कर अल्लाह जे कुरान दे गौर कर मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो वकज़ालिक नुरी इब्राहीम मलकूतस समावाति वल अर्द अल्लाह जी उहा ज़ाता जे पांजे प्यारे इब्राहिम के 14 तबकन जा दीदार कराया कह कराया गला अल्लाह जी ज़ात गला गला कह कराया अल्लाह जी ज़ात इब्राहिम अलैहिस्सलाम के 14 तबकन जा 14 तबक केड़ा जो 7 आसमानन जा 7 जमीनन जा यानी 7 आसमानन में जेकी गुजा इब्राहिम अलैहिस्सलाम के रब दीदार कराया दिसी आयो 7 जमीनन में जेकी गुजा ओ इब्राहिम अलैहिस्सलाम दिसी चुको जदे खलील 14 तबकन के दिसी चुको त हबीब का थे वियो हुंदो सुभान अल्लाह अंदाजो लगा मुसलमान जदे खलील 14 तबक घूमे तो हबीब का थे वयो हुंदो जो हबीब उते वयो अज ते कोई कोन सुभान अल्लाह एतरो त कुर्ब मिलियो सुम दना फतदल्ला ओरे अन्या ओरे केर चई रहो जेको साह जे रगुन खां भी वेझो सुभान अल्लाह सोच त सही मुसलमान कदे कुरान पढ़ी त ॾिस पोइ पंहिंजे किस्मत ते नाज़ कर जो मुझे रब तोखे मुस्तफा करीम जो उम्मती बनाए इन हिकड़े खुदा जी नेमत जे मथा सजी जिंदगी सजदा रेज रही करे रोदो रही लेकिन शुक्रानो अदा नथो करे सकी नेमत अञा वधी सुभान अल्लाह उन करीम रब उन महबूब जे ला फरमायो महबूब के सुमदना फतदल्ला ओरिया अन्या ओरिया केर पियो चावे ओ पियो चवे वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद सुभान अल्लाह जेको साह जे रगुन खां भी वेझो गल गल जेको वेझो साह जे रगुन खां भी वेझो आ ओहो तो चवे अन्या ओरिया इहो ओरिया चव काथे हुंदो जो गाल समझ खो क्या चओ बस सुभान अल्लाह गाल समझ खो चढ़ेला सलात पढ़ो तो चाचे की सुस्ती खत्म दे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह जब ॻाल्हाईंदा हूं असां जमायत खे ॾिसी करे ॾिठमि त माशाअल्लाह आशिकनि जी जमायत इन करे इन पासे खुली पियुसि न त किसो ॿुधायां ज़रूरु तव्हांखे अज़ीज़ान मन गौर कर सोणे अलीअ जे इल्म ॾे गौर कर कंहिंजे इल्म ॾे सोणे अलीअ जे कंहिंजे इल्म ॾे सोणे अलीअ जे अम्मा जो नालो छा आहे जल्दीअ में जवाब ॾे जवाब दे सजी उम्र जलसा तो बुधी इहा ही त गाला जलसा बुधी तो बस रुगी सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह सोनी शया पर समझण जे यार चई गला छा बाकी माशाअल्लाह ॾाढो भलो जे ओ मुसलमान समझण जी कोशिश कर फातिमा बिन असद सोने अली मुर्तजा जे इल्म जो इहो कमाल
जो जिब्राइल अची तो पूछे त जिब्राइल काथे आ हिन वक्त आइन हाज़ल वक्त हिन वक्त जिब्राइल काथे आ अर्श घुमी आयो कोने फर्श घुमी आयो कोने मशरक मगरिब शुमाल जनूब घुमी आयो कोने चवे तो मा वजत इला समाई वल अर्द जेडो के नो डिठम कोने पूछे तो भला जे कोने त आखिर काथे आ चवे तो तू ही बियो केरा चवे तो तू ही बियो केरा अंत जिब्रील तू जिब्रील अजनी हताई कायनात जा मानू कायनात जो मुफस्सिर कायनात जो मुदब्बिर कायनात जो मुझा दोस्त अजीज आला तालीम याफ्ता सुने अली जे इल्म जो ही इदराक कोन करे सगियो आ मुझे मुस्तफा जे इल्म खे काथे पहुंचदो तो जेको अली आ ओ तुरगी दरवाजो आ शहर तक कुशादो सुभान अल्लाह गला गला शहर त वरी जो शहर त कुशादो आ लेकिन इते बिहारे करे मां तोखे कुछ बुधाइण तो चाहा जो त मुझा दोस्त अजीज मुआफ कजा आलिम कोना मौलवी कोना मुफ्ती कोना जो दावा कया बस अल्लाह वारन जे निगाह जो कुर्बा जे करे हिते वेही गालाए रहो सुभान अल्लाह कमी कोताही थे तो मुआफ फरमाए छड़जो ये समझो चरियो हिकड़ो आयो हो ये बेचारो सादड़ो फकीर सजण साईं जो गुलाम आयो हो तबलीग करे हलियो वयो गौर कर अली अल मुर्तजा जे इल्म जो इदराक कोई न करे सगियो आ लेकिन ओहो अली जे अम्मड़ जो नालो चाहे चो फातिमा चाहे चो फातिमा अली जे अम्मड़ जो नालो फातिमा वहा फातिमा बिन्त असदा जदे फातिमा बिन्त असद जे बच्चे जो इल्म जो इदराक कोई नथो करे सके त बुधाए फातिमा बिन्त मुहम्मद जे बच्चे जे इल्म खे केर समझी सघंदो सुभान अल्लाह ॾाढो वॾो जुमलो चई वियुसि फातिमा बिन्त असद जे बचड़े जे इल्म खे अॼु ॾींहं ताईं दुनिया जो कोई माण्हू घर कोई माण्हू समझी न सघियो त अली जो इल्म छाहे अली जो कमाल छाहे अली जो परवाज़ छाहे जॾहिं फातिमा बिन्त असद जे बचड़े खे कोई समझी न सघियो त उन फातिमा बिन्त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लख़्ते जिगर खे केरु समझी सघंदो जंहिंजे लाइ मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाए फातिमा तो बिदअतुम मिन्नी सुभान अल्लाह जिजला करीमा का फरमाए मुझे करीमा का जो न्याणी चार गाला खड़ियों ज़ैनब भी न्याणिया रुक़ैया भी न्याणिया कुलसूम भी न्याणिया मुझे महबूबा मुस्तफ़ा करीम जी चौथी न्याणी फातिमा ज़हरा भी है लेकिन इन फातिमा ज़हरा ला मुझे करीमा का फरमायो ये मुझी न्याणी मां मुस्तफ़ा जे जिस्म जो टुकड़ो आ हाणे तोखा तो पुछा 5 लीटर आबे ज़मज़म होजे उन मां हिकड़ो कतरो कढंदे आबे ज़मज़म सदी दे या पानी सदी दे जवाब दे आबे ज़मज़म छा सदी दे आबे ज़मज़म पक्की गाल हा भला उन हिकड़े कतरे के कूलर पानी में विझंदे तो उन पानी के छा सदी दे आबे ज़मज़म अल्लाह अकबर मियां मीरानी साहब वली मोहम्मद यासीन मीरानी साहब के अल्लाह ताला सलामत रखे हाने हाने ताजो अजवा खाराई मदीनो याद अचे सुभान अल्लाह ताला उनके सलामत रखे अजीज़ान मन गौर कर कायनात सजी जुस्तजू करे तलाश करण का बाद में फातिमा बिन्त असद जे बच्चे के सुञाणे कान सघिया त फातिमा बिन्त मुहम्मद जे बचड़े के सुञाणण ॾाढी परे जी ॻाल्हि आहे ॾाढी परे जी ॻाल्हि ॾाढी परे जी ॻाल्हि आहे सुञाणण ॾाढो ॾुखियो आहे मूंखे भला आयो हा इन टॉपिक ते इन जगह ते त मूंखे चवण ॾे त फातिमा बिन्त असद जो बचड़ो त उहो आहे अञा मूंखां पोयों जुमिलो रहिजी वियो जेका क़ुरान करीम जी आयत पढ़ियमि वकज़ालिक नुरी इब्राहीम मलकूत समावाति वल अर्द इब्राहीम अलैहिस्सलाम के 14 तबकन जा दीदार कराए चो अल्लाह ॻाल्हि कनि त मदीने जे ताजदार खे बि दीदार कराया चो अल्लाह फ़र्क़ कहिड़ो आहे खलीलुल्लाह बिया हबीबुल्लाह बिया खलीलुल्लाह भी 14 तबक ॾिसी आयो हबीबुल्लाह भी 14 तबक ॾिसी आयो फ़र्क़ कहिड़ो आहे खलीलुल्लाह ॾिसी आयो आहे ॾेखारे नथो सघे सुभान अल्लाह
खलीलुल्लाह दिसी आयो देखारे न थो सके जेको हबीबुल्लाह ओ अली तछा पर रुगी बगदाद दे नजर कर तो पीरन जे पीर मुहियद्दीन मीर रोशन ज़मीर अब्दुल कादिर जीलानी सुने फरमायो नजर तो इला बिलादिल्लाह जमआ क्या फरमायो नजर तो इला बिलादिल्लाह जमा मां अब्दुल कादिर जीलानी अल्लाह जा सभई शहर ॾिठा छा ॾिठो गला छा ॾिठो महबूब सुभानी जो शान सजा साईं जे गुलाम जे ज़ुबान मां ॿुध नजर तो इला बिलादिल्लाह जमा दिल पर सुने अब्दुल कादिर जीलानी घोट फरमायो मुखे मुझे करीम रब पाजा सभई शहर घुमाया अज दुनिया जी तारीख अज दुनिया जी साइंस तरक्की करे इन नहज ते पहुंची चुकी है ये दुनिया तक कुछ भी कान्हे ये दुनिया तक कुछ भी ना चमन था मुझा ब्लैक होल जो लफ्ज इस्तेमाल कयो छा जो ब्लैक होल यानी कारा ऐं ऊंदहा वडियो हिकड़ा मुझा दोस्त खड़ा चजन चमन था एड़ा हिकड़ा 5 या 7 ब्लैक होल मौजूद हैं जो ये सजी दुनिया हिकड़े होल में हली वने वो अञा भी बची पवंदो दुनिया हली वेंदी यानी जह दुनिया के तू असा समझी न सजाऊं अल्लाह जे कुदरत में तेरो कई दुनिया मौजूद हन अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी बचड़ो थो चवे तो मुखे मुझे अल्लाह सभई शहर घुमाए गला गला सभई शहर जेकर अब्दुल कादिर जीलानी जो इहो मकामात हसन हुसैन जो मकाम छाओ पांजे अमड़ के ता फरमाई अम्मा जी मुझा बच्चा अम्मा तो याद आ नंढड़े लाको वो हिकड़ो थोरो तो ते कयो हो मुझा बच्चा कहड़ो अम्मा जने फलाणे बाग मां काथे हुयुस पेट में काथे हुयुस पेट गला गला काथे हुयुस दलील दी दोहरनो में सोहणो अब्दुल कादिर जीलानी फरमाए अम्मा मां तुझे शिकम मुबारक में मौजूद हुयुस तुझे दिल चयो तहन अंगूरन जे छुगे के पटिया उन अंगूरन जे छुगे दे हथड़ो पई वधाई अम्मा याद थई त छुगो मथे थी पियो वने वरी तू हथ पई छडी वरी हेठ पियो थे अबा हा याद आ अम्मा खबर थई त राज केड़ो आ न मुझा बच्चा अम्मा उन जे मथा बिछू वेठो केर वेठो बिछू केर वेठो बिछू वेठो मुझी अम्मा मां अब्दुल कादिर जीलानी के तुझे शकम मुबारक में अल्लाह जी जात हो इल्म अता फरमायो हो जो उते मुझे रब मुके ताकत ने अब्दुल कादिर पांजे अमड़ जी मदद फरमा अब्दुल कादिर पांजे अमड़ जी मदद कर कर पांजे अमड़ जी मदद कर अम्मा अम्मा अल्लाह जे दिनल ताकत सा तुझो बचड़ो उन अंगूरन जे छुगे के मथे पियो करे त मुझे अम्मा के बिछू न खाए जेको मां जे पेट में रही करे जी जल अमड़ जी मदद अल्लाह जे दिनल ताकत सा करे रहियो आ उन थोड़ो मथे हल त सोहणो अलीउल मुर्तजा शेरे खुदा अमड़ जे पेट शिकम मुबारक में मौजूद आ फातिमा बिन्त असद कुरैश कबीले जी मुझा दोस्त ने को कार औरता गौर कर मुसलमान जेडी मल इंदे मुझे मुस्तफा के दिसंदिया तो उठी भी ही रहदिया दिसंदी त पहले ही हुई बचड़ा त पहले ही हुया लेकिन जद शेर खुदा केर केर जद शेर खुदा शिकम मुबारक में आयो अम्मा फातिमा बिन्त असद जो सजो वायो मंडल अल्लाह तब्दील करे छड़ियो मुझा दोस्त अजीज खानदान जा वडा था चवन फातिमा या गाल मुनासिब काने का सुनो मोहम्मद नंढो आ तू खानदान जी वडी आ नंढो वडे जे ला उथंदो आ वडो नंढे जे ला कोन उथंदो आ ओ मुझे असा जी खानदान जी फातिमा ये न कर चवंदी आ खुदा जो कसम तवा मुके अजायो था चो मुझो वस कोने जेडी मल इन पुनल के दिसा थी अल्लाह कहड़ी मुझे वजूद में शया जेका मुके जोरिया उठण ते मजबूर करे छड़ी दिया सुभान अल्लाह जोरी उठण ते मजबूर करे छड़ी दिया मुझा दोस्त अजीज इन हकीकत खे आज़माइण जे ला खानदान जे वडन फैसलो कयो जेडी मल करीम मुस्तफा अचे केर अचे
करीम गला गला केर अचे सोनो मुस्तफा जो तजा ऐलान नबूवत को न थियो खदीजतुल कुबरा सुनिए के भी खबर ना है तो जे को मुझो घोटा हो इमामुल अंबिया है अजीजा ने मन पाड़े के खबर काने गड रहण वारी के भी खबर काने पर जे को शेर खुदा अञा अमण जे पेट में महबूब सामो आया फातिमा बिंत उथण वारी कई घर जे कुछ फरदल जोर दे करे कुलन ता बेहारण जी कोशिश कई 5-7 माण्हू जोर ॾियन पर फातिमा बिंत असर ते वार जे बराबर भी असर कोन थियो जी हसबे मामूल उथंदी आहे अदब में उथी सलाम कंदी आहे सुभान अल्लाह ताकत केर दींदो आहे अल्लाह गला गला केर दींदो आहे अमड़ जे पेट जे अंदर ताकत दे उन जी मर्जी आहे अमड़ जे पेट मां निकरण शर्त ताकत दे उन जी मर्जी आहे मुंहिंजा दोस्त अजीज मेहनतूं कराए कराए पो मकाम दे उन जी मर्जी आहे मर्जी सब उन जी आहे पर इहो यकीन आहे त जॾहिं राज़ी थींदो आहे त अल्लामा इकबाल जहिड़े जानबी दाह करे चयो खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है अजीजा ने मन मोटण थो चाहियां तंहिं ॾाढो टाइम ज़ोरीअ वधंदो थो वञे मुंहिंजा मिठड़ा भाउ ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ ज़रा गौर कर त दुनिया जेका शेर ख़ुदा खे सम्झी न सघी आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेका फातिमा बिंत असद खे सम्झी न सघी उहा फातिमा बिंत मुहम्मद जे बचड़े खे कीअं सम्झंदी हाणे मां मोटी अचां जिथो मां तव्हांखे छॾियो छो त सजण साईं जो फ़क़ीर आहियां ॻाल्हि विसरंदी कान्हे विसरी वेंदी आहे अखियूं ॿूटियूं करे अखियूं बंदि करे वरी ज़िक्र ॾे ख़्याल करे हक़ सजण साईं चवंदो आहे ॻाल्हि मोटी पाणे ॼाणे मोटी थींदी आहे अर्ज़ु कयुमि किथों तव्हांखे छिकियुमि त मुंहिंजो अल्लाह ईअं कीअं थो थी सघे जो नेमतूं तमामु अंबिया खे ॾे ऐं पंहिंजे महबूब खे क़ुरान जी आयत कहिड़ी पढ़ियमि मूंखे यादि आहे ॾिसां तव्हां मां कंहिंखे यादि आहे सुभान अल्लाह सुभान कोड़ हाफ़िज़ भी उठाओ कहिड़ी आयत पढ़ियो अल्लज़ीन आमनु इस्तईनु बिसब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस तकड़ न करिया बुढ़ा हुवा क़त्लहुमुल अंबिया बिग़ैर हक़ अल्लाह जे ज़ात फरमायो केतराई मुंहिंजा नबी केतराई मुंहिंजा सुहिणा नबी नाहक क़त्ल कया वया जेको नाहक क़त्ल थींदो आहे उनखे छा चइबो आहे शहीद गाला 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 छा चइबो आहे जेको नाहक क़त्ल थींदो आहे उनखे शहीद चइबो आहे अल्लाह क़ुरान में फरमायो व क़त्लहुमुल अंबिया बिग़ैर हक़ केतराई मुंहिंजा सुहिणा नबी नाहक क़त्ल कया वया यानी शहीद कया वया पोइ हाणे ज़हन खे दादूअ वारा हाज़िर कर ईअं कीअं थो थी सघे जो ख़ुदा पंहिंजे अंबिया मां कंहिं नबीअ खे शहादत ॾिनी हुजे ऐं पंहिंजे महबूब खे न ॾे ईअं कीअं थो थी सघे अॼु मूंखे ॻाल्हि इते मुकमिल करणी छा करणी आहे इहे कीअं थो थी सघे त ख़ुदा उहा नेमत जेका तमामु अंबिया खे ॾे ऐं मुस्तफ़ा खे न ॾे चओ त ईअं थी नथो सघे भला जे थी नथो सघे त इहो हक़ीक़त आहे छा चओ सजण साईं जा फ़क़ीर खणी खुल भला चओ न चओ सजण असांजा फ़क़ीर तूं बि खणी खुल ज़रूर खुलंदुमि ज़रूर ॿुधाईंदुमि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़रूर ॿुधाईंदुमि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लेकिन राज़ कहिड़ो आहे अल्लाह ताला पंहिंजे कुदरत जे निज़ाम खे कीअं हलाईंदो आहे ख़ुदा जे कुदरत में को बि हादिसो कोन हूंदो आहे बेशक अल्लाह जे कुदरत में कोई हादिसो कोन थींदो आहे अचानक इत्तिफ़ाक़ कोन थींदो आहे अल्लाह जे कुदरत में तमामु प्रोग्राम तयशुदा हूंदो आहे हाणे मूंखे जवाब ॾे जॾहिं अल्लाह जे कुदरत में हादिसो कोन हूंदो आहे हुकुम त ख़ुदा ॾींदो आहे कुदरत त ख़ुदा जी आहे राज़ त ख़ुदा जा आहिनि पर उन्हनि खे ज़मीन ते ज़ाहिर करण वारो केरु आहे जवाब ॾियो न केरु आहे जो मदीने जो ताजदार
मदीने ताजदार केरा मदीने ताजदार इन हद ताईं जो क़ुरान कलाम तो खुदा जो आ ॿुधाइण वारो केरा चो तोखे सवलो करे ॾियां भला पोइ चुप तुंहिंजी मन टुटे ओ मुस्लमान कलाम त खुदा जो आ पर ॿुधाइण वारो मदीने जो ताजदार आ खुदा जा राज़ हन खुदा जा मख्फी खज़ाना हन खुदा जा मख्फी राज़ हन राज़ त खुदा जा हन मख्फी बि खुदा रखियो आ मगर उन्हनि मख्फी राज़नि खे हिन ज़मीन जे तख़्ते ते ज़ाहिर करण वारो केरा चो मदीने जो ताजदार आ सुभान अल्लाह केरा चो मदीने जो सवलो करे समझाई अल्लाह तो तोखे क़ुरान में चई छॾियो अक़ीमुस्सलात नमाज कायम कर पोइ जॾहिं नमाज कायम करण जो अल्लाह हुकुम ॾिनो त तूं कीअं नमाज कायम कई अल्लाह त चयो मौला तो तुंहिंजो हुकुम जो त नमाज कायम कर हाणे केॾी महिल कयां कीअं कयां रब जो हुकुम मां कंदो हां तफ़सीर उन जो मुंहिंजो महबूब ॿुधाईंदो हुकुम मां खुदा जो हूंदो आहे उनजी अमली तस्वीर मुंहिंजे महबूब जी ज़ात हूंदी आहे मुंहिंजे महबूब जे दरबार में हलिया वञो जीअं कंदो वञे तीअं कंदा वञो जीअं कंदो वञे कंदा वञो जे मुंहिंजो महबूब मगरिब ते जेकी पढ़े मगरिब पढ़ो इशा ते पढ़े इशा पढ़ो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ते ॻाल्हि ज़हन में अचे वई चवण ॾे मूंखे मुंहिंजे अल्लाह चयो वमा आताकुमुर रसूल फखुज़ूहु मुंहिंजो मुस्तफ़ा जेकी ॾेव वठंदा वञो वमा नहाकुम अन्हु फंतहु जेखां रोकेव त रुकिजी वञो इहो न सोचिजो त छा खां रोकियो अथई इहो न सोचिजो त छा ॾिनो अथई हा मुंहिंजा मौला अल्लाह असांखे हुकुम करे छॾियो जॾहिं हज जो टाइम आयो मुंहिंजो मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हज ते पहुता आहिनि मैदान अरफात में पहुता काथे पहुता मैदान अरफात वरी जो काथे पहुता मैदान अरफात में पहुता हाजी जेके विया हो तन के ख़बर आ इन के रब नसीब कंदो क़ुरान में अल्लाह क्लियर चई छॾियो इन्न सलात कानत अलल मुमिनीन किताबम मौक़ूता हर नमाज के मां अल्लाह पंहिंजे वक्त ते फर्ज कयो आहे ताजदार मदीना बे पहिरी ते बे पहिरी पढ़ी टे पहिरी ते टे पहिरी पढ़ी मगरिब ते मगरिब पढ़ी इशा ते इशा पढ़ी फजर ते फजर पढ़ी जॾहिं हज जो टाइम आयो कहिड़ो टाइम आयो हज जो टाइम आयो मैदान अरफात आयो मैदान मुज़दलिफ़ा आयो मूंखे ॿुधाए वञण वारा ॿुधा उते बे पहिरी ते बे पहिरी पढ़ी अथई या कान पढ़ी अथई जवाब ॾे ॻाल्हि जवाब ॾियो हज कंहिं कोन कयो आहे जी जी हेॾो हाजी ज़ाहिद वेठो आहे ॿिया दोस्त अलाह सभिनी खे मोकिलींदो ॿिए पहिरीं जे टाइम ते ॿिए पहिरीं जो कान पढ़ी अथमि चओ कान पढ़ी अथमि छो न पढ़ी अथई हज ते वियो हुई चओ इन करे कान पढ़ी अथमि ॿिए पहिरीं टे पहिरीं गॾे पढ़ी अथमि छो गॾे पढ़ी अथई रब जो क़ुरान में चयो आहे हर निमाज़ पंहिंजे टाइम ते फर्ज़ आहे चओ इन करे कान पढ़ियमि जो मुंहिंजे मुस्तफ़ा कान पढ़ी आहे इन करे कान पढ़ियमि जो मुझे मुस्तफ़ा कान पढ़ी आहे रूए ज़मीन ते मुझे मुस्तफ़ा करीम हर वक्त ते नमाज अदा कई आहे असां बि अदा कई आहे हज जे ॾिहाड़नि में मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बे पहिरी टे पहिरी गॾे पढ़ी असां जे लाइ लाज़िम आहे गॾे पढ़ो मज़े जी ॻाल्हि आहे अरफात मैदान मां निकिरणो न आहे इंतज़ार करणो आहे छाजो चओ अल्लाहु अकबर इंतजार छाजो करणो चो अज़ान जो छाजो अज़ान केतिरो ताक़तवर आहे चो नमाज़ जो सॼड़ो आहे केतिरो ताक़तवर आहे काबे जो तवाफ़ न सुबुह जो रुकजे न शाम जो न मंझंदि जो न राति जो पर जेॾी महिल नमाज़ जे लाइ अल्लाह अकबर थींदो आहे त चो काबे जो तवाफ़ बि रुकजी वेंदो आहे एॾी ताक़त वारी नमाज़ आहे जेका काबे जो तवाफ़ बि रोके विझंदी आहे मगर हेॾे राज़ ई निरालो आहे हेॾे राज़ ई निरालो आहे कहिड़ो निरालो आहे मगरिब जी अज़ान जो इंतज़ार आहे लखे हाजी इंतज़ार करे रहिया आहिनि अज़ान आई आहे अज़ान ईंदी वई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हाजिर टपड़ खयां ऐं भॼण शुरू कयो नमाज़ पढ़ो कोन पढ़ंदासीं अज़ान छाजी आहे छो नमाज़ जी पढ़ी छो कोन पढ़ंदासीं काथे पढ़ंदे वञी मुज़दलिफ़ा में पढ़ंदुमि राति 10 बजे
जेडी मल पुछा छो थो ये करे जे तो इन करे जो मुझे मुस्तफा ये कयो सुभान अल्लाह छाजे करे थो ये करी जो गाला गाला ये करी जो मुझे मुस्तफा ये कयो यानी खुदा हुआ जेको पंहिंजे महबूबन जे लाइ कानून ई बदिलाए छॾींदो खुदा हुआ जो आशिकनि खे हुकुम कंदो आहे त जॾहिं मुंहिंजे महबूब जी ॻाल्हि अचे त पोइ कानूननि खे न ॾिसिजो मां ख़ुदा जे महिरबानीअ खे मुस्तफा जे रहमत खे ॾिसिजो जीअं मुंहिंजे महबूब कयो आहे ईअं कंदव त निजात वठंदव न त हज जो सफ़र ई तव्हांजो रायगान थी वेंदो ईअं कजो जीअं मुंहिंजे मुस्तफा कयो आहे यानी जेकर ख़ुदा खे राज़ी करणो आहे त काथो करणो आहे चओ दरे मुस्तफा तां राज़ी कर सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झ में अचे वई मौज़ू पैगाम इमाम हुसैन पैगाम इमाम हुसैन ज़रूर मौज़ू पे ईंदुमि लेकिन ॻाल्हि कुझु छिड़ी चुकी आहे त इनखे ठीकु आहे ज़िंदगी में वरी मौक़ो मिलियो त ज़रूर कंदासीं लेकिन इन ॻाल्हि खे मुकमिल कयां बेशक 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 मुकमिल कयां न मां अर्ज़ पे कयो ईअं कीअं थो थी सघे जो ख़ुदा तमामु अंबिया खे का नेमत ॾे महबूब खे न ॾे लेकिन राज़ वॾो आहे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा कुझु अंबिया कुझु नबी शहीद कया विया ॿुधा मुंहिंजो मुस्तफ़ा शहीद कयो वियो या कोन कयो वियो जवाब दे ॻाल्हाए न मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सोची सम्झी मौलाना पोइ जवाब दे मुंहिंजे मुस्तफ़ा खे शहीद कोन कयो वियो आहे जो तला मुर्क इन्नहुम लफी सकरतिहिम यअमहून मुंहिंजा मुस्तफ़ा तुझे उम्र जो मां ख़ुदा के कसम सलामत रहंदी सुभान अल्लाह जंहिंजे उम्र जा रब कसम खणे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लेकिन हिकिड़े पासे नेमत उज़मा बीठी आहे लेकिन राज़ कहिड़ो आहे राज़ तां ईअं थो पर्दो खणा जॾहिं महबूब मुस्तफ़ा जी ज़ात दुनिया में अची रही आहे केरु अची रही आहे महबूब मुस्तफ़ा जी ज़ात शहादत घणा क़िस्म हिकिड़ो थो ॻाल्हाए ॿ ॿिया ईअं जॾहिं टैक्स लॻे टैक्स इमरान खान आयो मूं त कोन आयो आहे थोरो ॻाल्हायो सही शहादत जा क़िस्म घणा आहिनि चओ ॿ हमरा अची चखड़े थो पर ज़ुबान सां नथो पुछे ड्रिगल आऊं न असां शहादत जा क़िस्म घणा आहिनि चओ ॿ घणा क़िस्म आहिनि शहादत सिरिया शहादत जहरिया नाला अॼु यादि करे छॾ उमिरि कोन विसरंदे कुझु त यादि हुजे त सजण साईं जो फ़क़ीर आयो कुझु ॿुधाए वियो शहादत जा क़िस्म नालो शहादत सिरिया शहादत जहरिया शहादत सिरिया जे लाइ कहिड़ो शर्त आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शहादत सिरिया उनखे चयो वेंदो आहे जेको ज़हर ॾिनो वञे ऐं ज़िंदगीअ जो ॾीओ उझामी वञे शहादत सिरिया पाणीअ में बुॾी वियो ज़िंदगीअ जो ॾीओ उझामी वियो शहादत सिरिया दीवार मथां किरी पई ज़िंदगीअ जो ॾीओ उझामी वियो शहादत सिरिया अचानक मुंहिंजा दोस्त अज़ीज़ का मुसीबत मथां टुटी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अचानक मौत वाक़िअ थी वियो हे तमामु शहादत सिरिया जूं निशानियूं शहादत जहरिया छाखे चइबो आहे जो शहादत जहरिया उनखे चइबो आहे जंग मैदान जंग जो हुजणु ज़रूरी आहे छा हुजणु ज़रूरी आहे मैदान जंग जो हुजणु ज़रूरी बज़ाते खुद उन जंग में शरीक थियण ज़रूरी आहे टियों शर्त इहो आहे जिस्म जो को हिस्सो कटिजण ज़रूरी आहे चौथों शर्त इहो आहे उन जिस्म जे हिस्से मां खून जो वहणु ज़रूरी आहे छो त फर्श ते कतरो पोइ किरंदो आहे यार जो दीदार पहिरीं ज़मीन ते खून जो केतिरो बाद में किरंदो आहे दीदार यार पहिरीं थींदो आहे इहो ई त सबब आहे जो शहीद जन्नत में बि ख़ुशि कोन हूंदा हूरूं हूंदियूं ख़ुशि कोन हूंदा ग़िलमान हूंदा ख़ुशि कोन हूंदा उन्हनि जी हिकिड़ी सदा हूंदी मौला न हिननि में मज़ो न हिननि में मज़ो हुन में मज़ो अच्छा में ओ मुंहिंजा करीम रब असांखे बार बार क़त्ल कयो वञे असां तुंहिंजो दीदार कयो जेको दीदार जो मज़ो आहे उहो जन्नत में बि मज़ो नाहे लेकिन शहादत जा क़िस्म ब घणा गला घणा कंहिं नबीअ खे सिरिया मिली
कंहिं नबीअ खे जहरिया मिली त हिकिड़ी, लेकिन ईअं कीअं थो थी सघे मुस्तफ़ा करीम खे सिरिया मिले, जहरिया रोंदी रहिजी वञे, जहरिया मिले सिरिया रोंदी रहिजी वञे। तूं चवंदे कीअं? सजण साईं जो गुलाम चवंदो हीअं, जॾहिं मदीने जे ताजदार खे ख़ुदा जल ज़मीन ते जलवे अफरोज़ पे फरमायो, मुंहिंजे रब जे आलो आसमान रड़ियूं कयो, ओ मुंहिंजा करीम रब, रात रड़ियूं कयो, ओ मुंहिंजा करीम रब, ओ मुंहिंजा करीम रब, मां रात जे ऊंदाहीअ में पंहिंजे महबूब खे दुनिया जे ज़मीन ते जलवे अफरोज़ फरमाए त मां आहियां त ऊंदाही रात, मगर मुंहिंजो शान निरालो थी वञे। होॾा ॾींहं ताऊं कयूं मुंहिंजा मौला, ईअं न कजा मां निधड़को रहिजी वेंदुसि। मुझो कहर थींदो जे तुझे महबूब जी आमद मुंह में न थींदी। ओ मुझा मौला, सजी जिंदगी रात या मुखे टोकी दी रहंदी। मुझा मौला, महबूब मुझे रोशनी में आण जा त इन रात जे मथा मां सबकत हासिल कया। अल्लाह जे ज़ात रात जी भी बुधी, ॾींहं जी भी बुधी। छो बुधी? इन करे जो महबूब रहमतल लिल आलमीन। सुभान अल्लाह। छाजे करे बुधी? जवाब दे, महबूब जी ज़ात रहमतल लिल आलमीन। अल्लाह जे ज़ात न रहमत मां कंहिंखे भी मायूस कोन कयो, महरूम कोन कयो। अल्लाह जे ज़ात पंहिंजे कुदरत में मालिका ख़ालिका फ़ैसिलो कहिड़ो कयो, ऊंदाही रात भी न हुजे पर सिज भी न हुजे। सिज हूंदो त ॾींहुं दावा कंदो, ऊंदाही रात हूंदी त रात दावा कंदी। न की ॾींहुं हुजे न की रात हुजे, अचण वारी मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ात हुजे, रहमतुनि जी बरसात हुजे। चो त उम्मत ला बख्शिश जी उहा ज़ात हुजे। अल्लाह ॿिन्ही खे राज़ी कयो या कोन कयो? जवाब इंतखाब कंहिं कयो? चो अल्लाह। इंतज़ाम कंहिं कया? अल्लाह। हाणे हेॾां निहार थोरो इमाम बुखारी ॾे हली आ, मुंहिंजे मुस्तफ़ा जेको न घुरियो आहे उहो बि मिलियो आहे, पर ईअं कीअं थो थी सघे मुस्तफ़ा घुरे ऐं न मिले? ईअं थी नथो सघे। इमाम बुखारी ॾे वञे, इमाम बुखारी फरमायो, मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी 3 दफ़ा, घणा भेरा? गला घणा भेरा मुझे करीम मुस्तफ़ा दुआ घुरी, अन्नी उक़्तुल सुम्मा उहिया सुम्मा उक़्तुल सुम्मा उहिया सुम्मा उक़्तुल सुम्मा उहिया। घणा भेरा? ओ मुझा करीम रब, मां मुस्तफ़ा के तुझे राह में शहीद कयो वञे, वरी ज़िंदह कयो वञे, वरी शहीद कयो वञे, वरी ज़िंदह कयो वञे, वरी शहीद कयो वञे, वरी ज़िंदह कयो वञे। दुआ कंहिं घुरी आहे? चो इमामुल अंबिया। कंहिं घुरी? इमामुल अंबिया दुआ घुरे। दुआ त परे जी ॻाल्हि, जो इमामुल अंबिया रुगी नमाज में भी करे, दिन में ख्याल करे ऐं अर्श दे चवे, ओ मुझा मौला, ओ मुझा मौला। दिन में ख्याल करे मुझा मौला, मांखे ताना था मिलन त बैतुल मुक़द्दस यहूदी चवन असांजो क़िबलो, ईसाई चवन असांजो मौला, मूंखे पंहिंजे दादे जो छो नथो ॾी? ओ मुझा करीम रब, मुस्तफ़ा जे दिल में ख्याल आयो, मौला मां मुस्तफ़ा के मक्के वारो क़िबलो छो नथो ॾी? रब चयो, महबूबा देर कहिड़ी आहे, बस इहा ई देर ही तूं घुर त मां ॾेई ॾेखारियां। सुभान अल्लाह। निमाज़ पूरी थियण जी देर न थींदी, रकात पूरी थियण जी देर न थींदी, रुगी इन ज़ुल्फ़न खे वराइण तुंहिंजो कमु आहे, काबे जो ऐलान करण मां रब जो कमु आहे। गौर कर मुसलमान, जंहिं बेनियाज़ रब पंहिंजे महबूब जे